काज़ी अहमद वेझो शुगर मिल भरिसां ॻोठ हयात ख़ान मरी जे रहवासियुनि अब्दुल मजीद मरी ऐं लुत्फ़ मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणियो आहे त बाअसर सरदार ग़ुलाम नबी मरी अब्दुल हक़ ऐं बशीर मरी संदन ख़ानदान मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं जो सिलसिलो जारी रखियो था अचनि, जंहिं सबबि संदन ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। काज़ी अहमद पुलिस जे मुबैना सहकार सां घरनि ते चढ़ाइयूं करे रहिया आहिनि। घर ॾाही औरतुनि सां बदसलूकी कई वई ऐं सामान पिणु टोड़ियो वियो। अबाणियूं ज़मीनूं आबाद करणु न ॾिनियूं वञनि ऐं ख़ानदान खे दॿाउ में रखण लाइ कोड़नि केसनि में फासायो पियो वञे। मुतासिरनि दावा कई त संदन 2 नौजवान शाहनवाज़ मरी ऐं बिलावल मरी कोर्ट वञी रहिया हुआ त काज़ी अहमद पुलिस खेनि ॻोठ मीर मोहम्मद जूणू जे स्टॉप जूणा मोरी तां गिरफ़्तार करे कंहिं अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे, जिन जो केतिरनि ई ॾींहनि खां को पतो नाहे। वारसनि चयो त जेकॾहिं नौजवाननि खे को नुक़सानु पहुतो त ज़िम्मेदार काज़ी अहमद पुलिस ऐं सरदार ग़ुलाम नबी मरी हूंदा। मुतासिर ख़ानदान IG सिंध, DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां घुर कई आहे कि मामले जो फौरी नोटिस वठी नौजवाननि खे बाज़ियाब करायो वञे ऐं खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए तरफ़ मौक़फ़ ॼाणण लाइ सरदार ग़ुलाम नबी मरी ऐं काज़ी अहमद थाणे जी SHO बशीर चाणियूं सां बार राब्तो करण जी कोशिश कई वई, पर हिननि सां राब्तो न थी सघियो। असांजो अर्ज़ु आहे आला ऑफिसरनि खां सभिनी खां त असांखे हीअ ग़ुलाम नबी मरी सियासी टुट ते ऐं ज़रदारी हाउस जे टुट ते असां ज़ुल्म करे रहियो आहे। चर्चा केस कया आहिनि, असांजा घर ॾाठा विया आहिनि। उन बाद असांजे 11 FIRूं थियूं आहिनि। असीं हिकु FIR जी असां ज़मानतूं करायूं आहिनि। असां हाई कोर्ट ताईं प्रोटेक्शन ॾिनो आहे। प्रोटेक्शन ॾियण खां पोइ बिलावल मरी, शाहनवाज़ मरी उहे जीअं विया पे तारीख़ ते सुबुह 7:30 वॻे सादा कपिड़ा पारियल अब्दुल हक़ मरी, बशीर मरी पंहिंजे पुलिस मोबाइल सां गॾु बिहारे असांजे हमराहनि खे गुम कयो आहे। पुलिस अञा ताईं असां हमराह शो नथी करे। पुलिस SHO बशीर चांडियो साहब अहिड़ो ज़ुल्म कयो आहे। असांजा हमराह अॼु ताईं अञा ज़ाहिर न कया विया आहिनि। 24 कलाक गुज़री विया आहिनि। हाणे असांखे ख़ुशि आहे त ग़ुलाम नबी धमकी ॾियो रहे त असां तव्हांजा हमराह माराईंदुसि, मां हिनखे हाफ फ्राई कराईंदुसि, फुल फ्राई कराईंदुसि। आला अख़्तियारनि खे DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं। हीअ ग़ुलाम नबी मरी ऐं मनशा फिरोश अब्दुल हक़ मरी असां हमराहनि खे किथे हाफ फ्राई फुल फ्राई कराए मौसम माराए छॾींदा। असांजे घर ठाहिराया विया आहिनि, असांजी बोरियूं ठाहिरायूं अथसि। सभु बि थिए पियो ज़रदारी ऐं सालिम ज़रदारी जे चुस्त ते ग़ुलाम नबी का ताक़त न आहे। असां ते हिन केस कया आहिनि ग़ुलाम नबी, अब्दुल हक़, बशीर बेगुनाह इहे असांजा घर ठाहिराए पंहिंजो पाण खे हिक ॿिए खे गोलियूं हणी ऐं असां ते केस कया आहिनि। असांजी बनियूं गैराबाद आहिनि ऐं जेके घर ठाहिराया अथनि असांजे बोरियूं त माल काए विया आहिनि। असांजा घर ठाहिराया उन जा टीयर गाडर सभु सामान खणी विया आहिनि। घरनि जा कपिड़ा ऐं गुदियूं सामान सभु खणी वियो आहे। पुलिस एॾी दहशतगर्दी कई आहे ऐं असां सां जेको इंसाफ़ कयो वञे। असां सभु जेके आला ऑफिसर सभिनि खे असां इंसाफ़ जी अपील था कयूं ऐं असांजा छोकिरा ॿिन्हिनि खे जूणा मोरी खां अॻियां छंडण ते ॿिन्हिनि खे ॿधी गुम करे छॾियो अथनि। अञा ताईं ज़ाहिर नथा थियनि। चवनि था असांखे ग़ुलाम नबी मरी दाबो आहे त हुनखे माराए छॾींदुसि। पुलिस गर्दी बंद कयो, मज़लूमनि सां इंसाफ़ कयो, गुंडागर्दी बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ YouTube, Facebook, X ऐं Instagram ते विज़िट कयो। असांजो वेब चैनल नाज़ न्यूज़ काज़ी अहमद। ईंदड़ अपडेट ताईं उनसिया ज़ुबैर तव्हां खां घुरंदी इजाज़त। फ़ी अमान अल्लाह।